कांबू खान। सिंध में एक चवणी ॾाढी मशहूर है त तू को कांबू खान आहीं छा, या तू वरी कहिड़ो कांबू खान जो पुटु आहीं। वाकई भी कांबू खान हो। जाम कांबू खान केरु सॾाए। जाम कांबू खान वारा पाण में टे भाइर हुआ, जाम मिठा खान, जाम कांबू खान ऐं जाम जान मोहम्मद खान। पाण वक़्त जे मशहूर ज़मींदार जाम मोहम्मद शरीफ़ जे घर में 1305 हिजरीअ में जन्म वरिताईं। जाम कांबू खान जा वॾा 17वीं सदी ईस्वीअ में लॾे मौजूदा ॻोठ जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ में वेठा। ही ख़ानदान सखावत ऐं बहादुरीअ में मशहूर हो। जाम मिठा खान लाइ मशहूर आहे त हू चांदीअ जे सिक्कनि जूं छलियूं भरे विराईंदो हो। संदसि वफ़ात खां पोइ 1924 ईस्वीअ में संदसि नंढो भाउ जाम कांबू खान हिन ख़ानदान जो पगदार थियो। पाण नंढे हूंदे खां संजीदा, सचार, ग़रीबनि जो हॾॾोखी, ग़रीबनि फ़क़ीरनि फ़ुक़राहनि जी मदद कंदे ख़ुशी महसूस कंदो हो। पंहिंजे वक़्त जो हातिम ताई हो। संदसि सखावत उन वक़्तु सिंध याने मुल्तान ऐं बम्बईअ बलोचिस्तान ताईं मशहूर हुई। संदसि औताक ते सवाली फ़क़ीर फ़ुक़रा वॾे तादाद में मौजूद हूंदा हुआ। संदसि अचण खां अॻु नौकर काठ जी वॾी पेटी जेका चांदीअ जे सिक्कनि सां भरियल हूंदी हुई साम्हूं रखी छॾींदा हुआ, जंहिंमां ईंदड़ सवालनि खे मुठि भरे ॾींदो हो। केतिराई सवाली बुक भरियल पैसा वठण खां पोइ बि घोड़नि, मेहुनि, उठनि ऐं ॿिए चौपायो माल ॾियण जो सवाल कंदा हुआ त उन्हनि खे उहे ॾेई छॾींदो हो। संदसि महिमान नवाज़ी बि मशहूर हुई। हर ख़ासो आम लाइ तक़रीबन साॻी मानी ढाकुनि में ढकिजी ईंदी हुई। पाण सूफ़ियाणे राग ऐं भलनि घोड़नि जो वॾो शौक़ीन हो। सभ खां वधीक घोड़ा वटसि हूंदा हुआ, जॾहिं त भला उठ, मेहूं, ढगियूं, बकरियूं, हरण, फाड़ा बि धारियाईं। केतिरनि ई सवालनि खे चांदीअ जे संजन समेत घोड़ा ॾेई छॾींदो हो। पाण सियासत खां परे रहियो। सियासत वारो कमु पंहिंजे भाइरनि जाम मिठा खान ऐं जाम जान मोहम्मद खान जे हवाले कयो, जेकी बम्बई असेंबलीअ जा मेंबर बि रहिया। जाम कांबू खान हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो मुरीद हो। वक़्त ब वक़्त पंहिंजे मुर्शिद जी मज़ार ते ज़ियारत लाइ वेंदो हो, पर हू लतीफ़ साईं जे उर्स मुबारक में ॿ ॾींहं अॻु पहुची वेंदो हो ऐं ज़ाइरीन लाइ लंगर आम हलाईंदो हो। लतीफ़ जे मेले लाइ सवें उठ, सीधे सामान जा ऐं सवें बकर, ढगा, गोश्त लाइ पाण सां आणींदो हो। चांदीअ जे पैसनि जा बोरा भराए ईंदो हो ऐं उते बि फ़क़ीरनि फ़ुक़राहनि खे बुक भरे ॾींदो हो। मेले मलाखड़े ऐं राग रिहाण जी महफ़िलुनि में बि वॾी सखावत कंदो हो। मल्हनि ऐं फ़नकारनि खे त चांदीअ जे पैसनि जा बुक भरे ऐं झोलियूं भरे ॾींदो हो। ख़ैसि ॿियनि बुज़ुर्गनि सां बि अक़ीदत हूंदी हुई ऐं उन्हनि जी मज़ारुनि ते बि वेंदो हो। ॻोठाणियूं कचहरियूं शौक़ सां ॿुधंदो हो। संदसि वेझनि दोस्तनि में सर शाहनवाज़ भुट्टो, सैयद मोहम्मद अली शाह जामोट ऑफ मटियारी, नवाब नबी बख्श खान भुट्टो, नवाब गैबी खान चांडियो, मीर बंदा अली टालपुर बि शामिल हुआ। खेसि बम्बई असेंबलीअ पारां भलाईअ जा कम करण जी ख़िदमत जे एतराफ़ तौरु एवार्ड ॾिनो वियो। सवें नौकर चाकर हुअण जे बावजूदि महिमाननि तोड़े फ़क़ीर फ़ुक़राहनि खे मानी पंहिंजे हथनि सां खाराईंदा हुआ। पंहिंजे मुर्शिद लतीफ़ साईं सां अक़ीदतमंदीअ जी इहा हद हुई त पाण भिट शाह खां मेल ॾेढ पोइते पंहिंजे नौकरनि चाकरनि सां गॾु घोड़नि तां लही उतां खां पेर उघाड़ा करे पहिरें पंधु ईंदा हुआ ऐं वरी भिट शाह खां मेल ॾेढ ॿाहिरि निकिरी जुती पाए सवारियुनि ते चढ़ंदा हुआ। खेसि ॿ फर्ज़ंद जाम सादिक अली खान ऐं जाम शेर अली खान हुआ। जाम कांबू खान जी पंहिंजे नंढे भाउ जाम जान मोहम्मद सां मिसाली मोहबत हुई। जॾहिं 11 अगस्त 1954 ईस्वीअ ते जाम जान मोहम्मद लंडन में वफ़ात कई त भाउ जे विछोड़े जाम कांबू खान खे वॾो दिली सदमो रसायो ऐं 4 महीननि बाद 6 दिसंबर 1954 ईस्वीअ ते वफ़ात करे वियो।